अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ माया साजिद कोराई खबर शामिल कंदासीं हालाणी मां त हालाणी में पुलिस खिलाफ़ ख़बरूं हलाइण तां हालाणी जे सहाफ़ी सचनाद बजाज जे दुकान जो ॿियों दफ़ो चोरी थियण खिलाफ़ प्रेस क्लब हालाणी आॾो सिंध सहाफ़ी संगत जो एहतजाज। सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हंगेरो लाखा रोड प्रेस क्लब जे सदर साला दहारी गुलाम मुस्तफ़ा मुगल एजाज कासकेली ऐं ॿिनि जी अॻवानीअ में सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते खिताब कंदे साफ़िन चयो त सच लिखंदड़ साफ़िन लाइ धरती तंग थी वई आहे। हिननि चयो त उहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहुं हालाणीअ मां चोरी न थी हुजे। हिकु हफ़्ते अंदरि हालाणी ऐं आस पास मां केतिरियूं ई चोरियूं थी चुकियूं आहिनि। पुलिस कक भञी बीणो नाहे कयो। हिननि IG सिंध SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त जेकॾहिं 24 कलाकनि अंदरि साफ़ी सचनद बजाज ऐं अब्दुल मनान गुंबो जे दुकाननि मां चोरी थियल वापसि न थी त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। खबर शामिल कंदासीं मटियारी मां त मटियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻवान सैयद नूर मोहम्मद शाह ऐं अॻूणे डायरेक्टर कॉलेज सैयद मीर अली शाह जी वालदा जी वफ़ात ते ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम फ़खरुज़्ज़मान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीपल्स पार्टीअ जी आला क़यादत ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में ज़िले टाउन UCs ऐं म्यूनिसिपल चेयरमैनशिप जे नाले जो अनाउंसमेंट कंदी। मखदूम फ़खरुज़्ज़मान वधीक ॿुधायो त मौजूदा वक़्त में वफ़ाक़ी हुकूमत महांगाई बेरोज़गारी जहिड़नि आफ़तनि खे जनम ॾिनो आहे जंहिं ख़िलाफ़ ग़रीब अवाम खाइण पीअण लाइ परेशान आहे। मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत मां ग़रीब ऐं मिडिल क्लास जो अवाम बेज़ार थी चुको आहे। उन मौक़े ते मखदूम फ़खरुज़्ज़मान मटियारी में सैयद सजाद शाह जी फुफी जे इंतकाल ऐं सदर दीन मेमुन जी रिश्तेदार जे इंतकाल सियाब मेमुन जे इंतकाल ऐं सजाद कासकिली जे इंतकाल ते संसवारसन सां ताज़ियतूं कयूं आहिनि। उन मौक़े ते ज़िले काउंसिल मेंबर सैयद फवाद शाह फ़कीर हुसैन अली जाफरी टाउन कमेटी मटियारी के काउंसलर वजीर मेमुन सैयद अबूजर शाह हुसैनी काजी लाइक गुलाम अकबर भुट्टो निसार सागर मुनीर अहमद खासकेली मुनव्वर अली दायो ऐं ॿिया अॻवान पिण शरीक हुआ। खबर शामिल कंदासीं मीरपुर माथिलो मां त डिप्टी कमिश्नर घोटकीअ जी कोशिशुनि रंग लाथो। नेशनल हाईवे अथॉरिटीअ पारां घोटकीअ जे क़ौमी शहरा जी मरमत जो कमु शुरू। डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद खालिद सलीम कुछ ॾींहुं अॻु डायरेक्टर नेशनल हाईवे अथॉरिटी सखर खे हिकु लेटर लिखी ॼाणायो हो त ॾेरकीअ खां कमू शहीद ऐं सरहद खां घोटकीअ ताईं क़ौमी शहरा जी हालत ख़राब आहे जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन करे फौरी तौर मरमत कराई वञे। डिप्टी कमिश्नर जे अहिड़े ख़त बाद नेशनल हाईवे अथॉरिटीअ पारां मरमत जो कमु शुरू कयो वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि पहिरें मरहले में 20 किलोमीटर ऐं ॿिए मरहले में पिण 20 किलोमीटर ताईं रोड जी मरमत कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।